सच्चो सतराम। कृपया इस चैनल को सब्सक्राइब करें और बेल आइकन को प्रेस करना ना भूलें। धन्यवाद। सच्चो सतराम। कंहिंखे करे असां इंसान असांजी समझ बुद्धि अकुल वारी समझ ऐं बुद्धि जो मक़सदु इहो कॾहिं बि कोन्हे असां ॿिए खे ज़ेर कयूं। समझ ऐं बुद्धि जो मक़सदु इहो कॾहिं बि कोन्हे असां ॿिए खे पाण खां घटि ॾेखारियूं। समझ ऐं बुद्धि जो मक़सदु आहे पाण खे संभाले करे हलणु, मां पंहिंजो पाण खे ऊचो कीअं खणा, चङो कीअं बणां। ऐं कुदरत असां सभिनी खे समझदार बणायो आहे। समझदार में जाने सही ऐं ग़लति जी समझ रखी सघूं, ॿई फ़ैसिलो करे सघूं त असांजो सही छा आहे ग़लति छा आहे। इन करण सां वॾनि जी केतिरी इज़त थींदी, असांजो केतिरो मान वधंदो, असांखे केतिरो भाग मिलंदो, केतिरी आसीस थींदी, केतिरी क़िस्मत खुलंदी। छाकाणि जहिड़ा कर्म कंदासीं तहिड़ो ई त फल पाईंदासीं। समझ जो कमु आहे त हर कमु समझदारी सां कनि। ऐं समझ जो मक़सदु ॿिए सां खोज करणु आहे ई न, ॿिए खे गाॾी ॾेखारे अकुल में वधनि, अकुलमंदी उहा आई, उहा चालाकी। असां अॼु बि ॾिसंदासीं कोई असांखे चवे तूं ॾाढो समझदार आहे, अकुलमंद आहे, ॿुद्धिमान आहे, केतिरी ख़ुशी थींदी आहे। पर कोई चवे तूं चालाक आहे, चङो थोरे लॻंदो आहे। चालाक लफ़्ज़ कोई चङो थोरे आहे। असांखे चवे तुंहिंजो ॿारु ॾाढो होशियारु आहे, ॾाढो समझदार आहे, असांखे चङो लॻंदो। पर कोई चवे तुंहिंजो ॿारु ॾाढो चालाक आहे, हरू भरू चालाकी चङाई थोरे लॻंदी। चालाकी अलॻि चीज़ आहे, समझदारी अलॻि चीज़ आहे, होशियारी अलॻि चीज़ आहे। इन करे इंसान जो मक़सदु आहे समझदार। ऐं कुदरत असां सभिनी इंसाननि खे समझदार बणायो आहे, कोई घटि न। कोई चऊं असांखे समझ न आहे, कुझु बि चई नथा सघूं, छाकाणि चङो कमु त खुलेआम कंदा आहियूं, अगरि समझ न आहे त ग़लति कमु छिपी करे छो कयोसीं। ऐं न सिर्फ़ु असां समझदार या सियाणा, पर कुदरत सभिनी इंसाननि खे अहिड़ो बणायो आहे जेको बिल्कुलु बेवकूफ़ पागल जंहिंखे असां चऊं, कुदरत उनखे बि समझ ॾिनी आहे। असां कंहिं अहिड़े पागल खे ॾिसूं जेको गंद जे ढेर ते खड़ो रहे, गंद उछलाए खड़ो, ॿिए जे मुंहं में पाण गंद मारे, पंहिंजे मुंहं में गंद ते खड़ो रहे, कोई पतो न हुजेसि, कोई तमीज़ न हुजेसि, कोई ॼाण न हुजेसि। कंहिं अहिड़े पागल जे साम्हूं वञूं न, उनखे ॾिसूं उहो बि केतिरो समझदार आहे। कंहिं पागल जे साम्हूं वञूं, असां मिठाई जो दॿो खणी करे प्यार सां ॿुधियुसि वञी, पोइ जीअं मिठाई ॾिसंदो चहिरो खिली उथंदसि, हिकदमि ख़ुशि थींदो, प्यार प्यार में सभु मिठाई वधंदो, खिलंदो, मिठाई खाईंदो, एॾी ख़ुशी थींदसि जंहिंखे असां पागल चवंदा। ऐं उन पागल ॾे असां हिकिड़ो दॿो खणूं न, सॼो गंद खणी, गंद खणी करे उहे गंद जे देर ते खड़ो आहे, जूस वञी, जीअं गंद खे ॾिसंदो अहिड़ो मुंहुं कंदो, अहिड़ो क्रोध ईंदुसि जो उतो ई बुक भरे करे पाण खे छॾे सिधो हाणे ॾियण वारे जे मुंहं ते मारींदो। यानी जेको एतिरो पागल, एतिरो बेवकूफ़, जंहिंखे कोई नॉनसेंस, कोई अकुल बि कोन्हे, उनखे बि पतो आहे त मिठाई छा आहे, गंद छा आहे। छा असां इंसान खे इहो पतो कोन्हे पाप छा आहे, पुञ छा आहे, चङाई छा आहे, मंदाई छा आहे, बहितरी छा आहे, ख़राबी छा आहे। असां उनखां वयल थोरे आहियूं। तंहिंजे करे असां सभिनी इंसाननि खे कुदरत समझदार बणायो, लेकिन असां थोरो समझ जो सही इस्तेमालु। असां ज़िंदगी में मालिक रहमत कई आहे, उन असांखे कृष्ण बणाए करे मोकिलिणो आहे। असां वेंदासीं कृष्ण थी करे, कंस थी करे, कॾहिं न मरंदासीं, इहो असांखे यादि रखणु। छाकाणि कंस जो मौत अॼु ताईं चङो कोन्हे, हज़ारे साल थिया, लेकिन कृष्ण जे जीवन खे अॼु ताईं जगमगायो वेंदो। तंहिंजे करे पंहिंजे जीवन खे जगमगायो। ऐं उनजे लाइ असां सचे साईं जो ॿ ॻाल्हियूं यादि,
हिकु पंहिंजी ॿुधी खे खोले करे रखूं, सही छा आहे ग़लति छा आहे, ग़लति खे छॾे ॾियूं, सही खे खणी वठूं। ऐं नंबर ॿी ॻाल्हि, कॾहिं बि असांजी शिकायत गिला या ग़लति ॻाल्हि असांजे वॾनि ताईं पहुचे न, या अहिड़ी कुझु कयूं ई न कि असांजे वॾनि या गुरू खे करे भई अफ़सोस थिए। पर असांजो हर क़दम अहिड़ो हुजे जो असांजो ॿुधी करे वॾनि जो शान वधे ऐं गुरू खे ॿुधी करे ख़ुशी थिए। जॾहिं वॾनि जो शान वधंदो आहे, गुरू खे ख़ुशी थींदी आहे, तो जीवन सॼो ख़ुशियुनि सां भरिजी वेंदो आहे। असां सॼी ज़िंदगी ख़ुशियुनि थी करे रहंदा आहियूं ऐं अॻिते मालिक जी रहमत में लोक ऐं परलोक ॿई संवारे वेंदा आहियूं। असांजो जनम संवरजी वेंदो आहे। असां सभु ऊचाई खे छुहंदा आहियूं, मालिक जी रहमत खे पाके।